बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। दिस मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में सबा अबड़ो तव्हां सभिनी खे भली कार चवे थी। तव्हां सभिनी खे सबा अबड़ो जो सलाम क़बूल पवे। नई सुबुह, नओं सिज, नयूं ॻाल्हियूं, नवां महिमान, नओं टॉपिक खणी हमेशह जीअं आवाज़ टीवी ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हांजे लाइ रोज़ानो खणी ईंदो आहे। ऐं आवाज़ टीवी जी हमेशह कोशिशि रही आहे त अहिड़ा नित नवां प्रोग्राम्स ऐं अहिड़ा महिमान असीं अरेंज कयूं जिन सां कुझु असांखे लाभ हासिलु थिए, जंहिंसां असीं कुझु सिखी सघूं, कुझु मैसेजिस आवाम ताईं पहुचाए सघूं जंहिंमें का नसीहत हुजे। हमेशह इंसानु परफेक्ट नाहे रहियो, इहा असांखे ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे, पर उहे इंसान बि असांजे मुआशिरे में हिन वक़्तु घटि थी विया आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगी जो घणे खां घणो हिसो इंसानी ख़िदमत में गुज़ारनि था। ऐं नो डाउट उन्हनि जो कमु मञता जोॻो आहे, उन्हनि जो कमु साराह जोॻो आहे। उन्हनि खे एप्रिसिएशन जी ज़रूरत हूंदी आहे जेका असीं न कंदा आहियूं। असीं अगरि पंहिंजे घरनि में ॾिसूं पिया त असांजा ॿार, नंढनि ॿारनि खां बि असीं कॾहिं कॾहिं सिखी वेंदा आहियूं, सिखंदा आहियूं। हू को अहिड़ो वर्ड ॻाल्हाए वठंदा आहिनि या अहिड़ी का हरकत करे वेंदा आहिनि त असीं उन्हनि ते खिलंदा बि आहियूं, पर असांखे ख़बर पवंदी आहे त ॿार में केतिरी नॉलेज आहे, ॿार जो दिमाग़ केतिरो तेज़ हले पियो। उनखे एप्रिशिएट असीं कंदा आहियूं ऐं करणु बि खपे। ऐं असांजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे त असीं जेतिरो सिखिया आहियूं, जेतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं असांखे अचनि थियूं, असीं पंहिंजे ॿार में उहे शयूं डेवलप कयूं। छो त अॻियां हली असांजो ॿार ई मुआशिरे जो अहम हिसो थिए पियो ऐं हिन पाकिस्तान, हिन सिंध, हिन दुनिया में अॻियां हली करे पंहिंजो नालो पाण कमाईंदो, रोशन कंदो ऐं असांजो बि नालो रोशन कंदो। ॿारनि ते जेतिरी तवजो असीं ॾींदा आहियूं, असीं ॿारनि खे सेखारींदा आहियूं इख़्लाक़ियात छा आहे, अदब छा आहे, ऐं तव्हां तालीम सां गॾोगॾु तरबियत तव्हांखे केतिरी ज़रूरी आहे तव्हांजी। असांजा स्कूल्स बि हिन ॻाल्हि ते कमु कनि था ऐं अॼुकल्ह इलाही फोकस कयो वञे थो ॿारनि ते, त ॿारनि खे तालीम सां गॾोगॾु तरबियत जी वधीक ज़रूरत पइजी वई आहे। छो त वक़्तु तेज़ी सां गुज़रे पियो, ॾींहं तेज़ी सां गुज़रनि पिया ऐं इन्हनि ई ॾींहंनि में ऐं वक़्त में असीं घणो कुझु पोयां छॾे वञूं पिया, विञायूं पिया शायदि। जीअं असीं पंहिंजे ॿार जी उन नमूने सां तरबियत नथा करे सघूं जीअं थियणु खपे। जीअं 90s जे ॿारनि जी थी, मां हमेशह चवंदी आहियां 80s 90s जा ॿार या 2000 ताईं जेके ॿार पैदा थिया उन्हनि जी तरबियत वरी बि बहितर थी आहे, वरी बि उहे चवंदा आहिनि त पंहिंजे पीउ माउ जो चवणु वठनि था। पर हाणोका ॿार असीं ॾिसूं त छा उन्हनि में इख़्लाक़ियात, अदब आहे। अच्छा, अदब जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त असां वटि खोड़ सारा दानिश्वर अदीब मौजूदु आहिनि। इहे असांजे सिंध जो सरमायो आहिनि ऐं हमेशह खां ॿारनि खां ई उन्हनि स्टार्ट कयो त ॿारनि ते लिखूं, ॿारनि जे लाइ पोइट्रीज़ लिखूं, ॿारनि जे लाइ कहाणियूं लिखूं ऐं अदब खे आम कयूं। अदब छा आहे, अदब सां रिलेटेड खोड़ सारा असां वटि किताब मौजूदु आहिनि। हाणे अचूं था किताबनि ते, त असांजा ॿार जॾहिं किताब पढ़नि था त सिर्फ़ु उहो फॉर्मेलिटी तौरु पढ़नि था। अॼुकल्ह जो ॿारु सिर्फ़ु स्कूल वञे थो त जस्ट फॉर फॉर्मेलिटी, ऐं असीं उन्हनि खे ट्यूशन मोकिलियूं था, उन्हनि जो होमवर्क कंप्लीट कयूं था, दैट्स इट। इहा असांजी ज़िम्मेवारी आहे, असीं सम्झूं था। ऐं उनखां पोइ असांजो ॿारु हिकु गैजेट यानी की मोबाइल में बिज़ी थी वञे थो। छा असीं इहो नथा करे सघूं त असां वटि जेके बुक्स मौजूदु आहिनि, कहाणियुनि जा बुक्स मौजूदु आहिनि जेके पहिरियां बि लिखिया वेंदा हुआ ॿारनि जे लाइ, ख़ूबसूरत कहाणियूं लिखी वेंदियूं, असीं ॿारनि खे उहो गैजेट ॾियूं, उहो किताब ॾियूं जिन मां उहे कुझु लाभ हासिलु करे सघनि। पर न, असीं उन्हनि खे मोबाइल, असीं उन्हनि खे लैपटॉप, असीं उन्हनि खे आईपॉड ॾेई छॾियूं था त हा तव्हां ही शइ यूज़ कयो, ऐं असीं पंहिंजे कमनि कारनि में मसरूफ़ थी वञूं था। अगरि असीं पंहिंजे पाण खे ॾिसूं त असीं अदब सां केतिरा रिलेट आहियूं। असीं छा पाण अदब पढ़ूं था? असीं छा पाण उहे कहाणियूं पढ़ूं था? असीं मकाला, नॉवेल्स पढ़ूं था? बिल्कुलु बि न। किताब जी अहमियत असां वटि हिन वक़्तु केतिरी आहे? असीं किताब त ॾिसूं था, असीं स्टॉल्स ॾिसंदा आहियूं, असां वटि बुक फेयर्स लॻंदा आहिनि, असीं वेंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं त केतिरा किताब, दुनिया जा केतिरा किताब, अनेक किताब उते पयल हूंदा आहिनि, अनमोल किताब पयल हूंदा आहिनि। पर छा उन्हनि मां कंहिं असीं हिक खे ख़रीद कंदा आहियूं या सिर्फ़ु असीं घुमणु वञूं था?
कुझु माण्हू आहिनि जेके बुक सां इलाही किताब सां प्यारु कनि था ऐं हमेशह पंहिंजे साथी तौरु उनखे गॾु रखनि था, पर स्टूडेंट्स में किताब पढ़ण जो रुझान शायदि घटि थी वियो आहे, अदब जो रुझान शायदि घटि थी वियो आहे। ऐं इहो छो थियो आहे? इहा शायदि असांजी पंहिंजी कोताही, असांजी पंहिंजी ग़लती आहे। असांखे उन्हनि ॻाल्हियुनि ते फोकस करिणो पवंदो। हिन वक़्तु बि वक़्तु ज़ाया न करणु खपे ऐं असांखे फोकस करणु खपे त किताबु पढ़ूं। किताबु असांजो बहितरीनु साथी आहे, किताबु असांजो बहितरीनु दोस्त आहे। अगरि असीं अदब पढ़ूं था त अदब में खोड़ सारियूं शयूं अचनि थियूं जेके असांखे सेखारनि थियूं त हा, असीं कीअं पाण खे बहितर खां बहितरीनु इंसान बणाए सघूं था, हिन मुआशिरे में कीअं कंट्रीब्यूट करे सघूं था। अगरि असीं नॉवल पढ़ूं था, कहाणियूं पढ़ूं था त कंहिं न कंहिं हिकिड़े इंसान जी कहाणी उन में लिकल हुजे थी, उन्हनि जो तजुर्बो उन में लिकल हुजे थो ऐं उन फिलॉसफी खे सम्झी करे असीं पंहिंजी ज़िंदगी खे किथे न किथे त बहितर कंदासीं। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा त किताबु असांखे सेखारे थो त इंसानियत छा आहे। इंसान खे ॿिए दोस्त जी कंहिंजी ज़रूरत ई नथी पवे। असांजो किताबु जेको आहे उहो बहितरीनु हमदर्द साथी आहे ऐं असांखे खोड़ सारियूं शयूं सेखारे छॾे थो। अगरि असीं आउट ऑफ कंट्री जी ॻाल्हि कंदा आहियूं, केॾांहुं बि वेंदा आहियूं त उहे अगरि कॾहिं बि कोई बि अंग्रेज़ सफ़रु कंदो आहे या वरी ॿिए कंहिंखे बि असीं ॾिसूं था सफ़रु कंदा आहिनि त सफ़र जे दौरान बि पाण सां हिकिड़ो नंढिड़ो बुक लाज़मी रखंदा आहिनि। या वरी कॾहिं सैरो तफ़री लाइ वञनि था, पंहिंजनि सां निकिरी वञनि था, उते बि हू पंहिंजो किताबु खणी वेंदा आहिनि। ॿारड़ा खेॾंदा वतनि पिया, औरतूं पंहिंजे ॻाल्हियुनि में मसरूफ़ हूंदियूं आहिनि, पर हमेशह असीं ॾिसंदा आहियूं त केतिरा ई माण्हू पंहिंजे बुक में मसरूफ़ हूंदा आहिनि, मज़ो बि वठंदा आहिनि एनवायरमेंट जो ऐं पंहिंजे किताब खे न छॾींदा आहिनि, छो त किताबु हिकिड़ो बहितरीनु साथी आहे। असीं किताब खां परे थी विया आहियूं। ऐं छो परे थिया आहियूं? अॼु जे महिमान खां असीं ज़रूरु पुछंदासीं। अॼु जेकी महिमान असां वटि मौजूदु आहे, महिमान ख़ुसूसी, मां उन्हनि खे ज़रूरु चवंदमि। बहितरीनु नालो आहे, अदब सां रिलेटेड आहिनि, खोड़ सारा मकाला, खोड़ सारियूं कहाणियूं, खोड़ सारी शाइरी उन्हनि लिखी आहे। शाइरीअ जी छा ॻाल्हि कजे, जॾहिं असीं शाइरी ॿुधंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं त हिकिड़ो अजीब लुत्फ़ तारी थी वेंदो आहे। ऐं असीं पंहिंजी महिमान खां बि पुछंदासीं त हिन वक़्तु असीं अदब खे कीअं पिया ॾिसूं ऐं अदब एक्चुअली आहे छा। तव्हांखे बि पंहिंजे महिमान सां मिलाईंदमि। नंढिड़ो ब्रेक था वठूं, नंढड़ी साही था वठूं, तव्हांखे वापसि अची करे पंहिंजी महिमान सां मिलाईंदमि ऐं खोड़ सारियूं उन्हनि सां अॼु असीं कंदासीं कचहरियूं। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी गेम शो में अब आप मिल सकते हैं आपके फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडी और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान, सिंध की शान। जी नाज़रीन, ऐं अदब सां रिलेटेड असां वटि अॼु महिमान मौजूदु आहिनि। बहितरीनु शख़्सियत जी ॻाल्हि कयूं अगरि असीं त असां वटि लफ़्ज़ नथा मिलनि, छो त उन्हनि जो कमु पाण ॻाल्हाए थो। ऐं असांजा ही अनमोल मोती सिंध में मौजूदु आहिनि ऐं असांखे हिननि मां फ़ाइदो हासिलु करणु खपे। अगरि असीं कुझु सिखूं त इहा असांजे लाइ गनीमत आहे। हमेशह असां वटि महिमान ईंदा आहिनि जिन खां असीं कुझु सिखण जी कोशिशि कंदा आहियूं, पर अहिड़ा अनमोल मोती जॾहिं असांजे प्रोग्राम में अचनि था त उन्हनि खां खोड़ सारियूं कहाणियूं सबक़ मिलनि था। पर सिर्फ़ु ॿुधण जी हद ताईं असीं छो आहियूं? असीं कुझु सिखणु छो न पिया चाहियूं? असीं कुझु प्राइण छो न पिया चाहियूं? असीं अॼु इहो ख़लल जेको असां में पैदा थी वियो आहे उहो असीं मैडम खां ज़रूरु पुछंदासीं त इहो ख़लल, इहो गैप कीअं फिल थी सघे थो। बहितरीनु महिमान असां वटि मौजूदु आहिनि। प्रोमिनेंट सिंधी पोइट आहिनि, राइटर, फेमिनिस्ट एंड वुमेन राइट एक्टिविस्ट आहिनि। शी इज़ वन ऑफ द मोस्ट पॉपुलर पर्सनैलिटी एंड वॉइस इन सिंध लिटरेचर।
खोड़ सारा हिननि जा किताब लिखियल आहिनि, शाइरी जा किताब लिखियल आहिनि। शाइरीअ जो जेको उर्दू तर्जुमो कयो वियो, इंग्लिश तर्जुमो कयो वियो हिननि जी शाइरीअ जे किताब जो, ऐं हिंदी में बि तर्जुमो कयो वियो। उर्दू शाइरा फ़हमीदा रियाज़ जेकी आहे उहा इलाही फेमस पोइट आहिनि, उन्हनि बि हिननि जो किताब उर्दू में तर्जुमो कयो, हिंदी तर्जुमो कयो वियो। जंहिं किताब जो उनजो नालो आहे एक थका हुआ सच, जेको देवी नागराणी तर्जुमो कयो। सिंधी अदब जी तारीख़ ते बि हिननि बहितरीनु किताब लिखियो आहे, जंहिंखे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी छपरायो आहे। मज़मूननि जा खोड़ सारा किताब मैडम लिखिया आहिनि। उर्दू किताब सिंधी औरत की कहानी, इहो बि तर्जुमो कयो वियो, ऐं मैडम पाण बि खोड़ सारा किताब तर्जुमा कया आहिनि, जंहिंखे असीं ॻणे नथा सघूं। नसरी नज़्म खोड़ सारा मैडम लिखिया आहिनि, जेके अॼु बि असीं ॿुधंदासीं ऐं ॿुधण जो असांखे मौक़ो मिलियो आहे। ऐं ख़ासि करे सिंधी अदबी संगत में बि हिननि जो तमामु घणो कंट्रीब्यूट आहे, अदब सां रिलेटेड आहिनि। मैडम खे वेलकम कयूं था असीं पंहिंजे आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। अतिया दाऊद साहिबा असां सां अॼु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मैडम अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो मैडम? ठीकु आहियो? सभ खां पहिरीं त तव्हांखे असीं भलीकार कयूं पिया आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। उमेदु आहे त तव्हांखे बि सुठो लॻो हूंदो असां सां। तव्हांजी महिरबानी त तव्हां मूंखे हिते दावत ॾिनी, तव्हांजी वॾी महिरबानी। मैडम असीं तव्हांजा फैन आहियूं, असीं तव्हां सां मिलणु चाहियूं पिया। तव्हांजो खोड़ सारो कमु आहे, खोड़ सारो सिंधी अदब लिटरेचर ते तव्हांजो कमु थियलु आहे ऐं तव्हांजो कंट्रीब्यूट आहे तव्हांजी लाइफ जो। सभ खां पहिरीं त मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदमि त तव्हांजी हिन वक़्तु ज़िंदगीअ में कहिड़ियूं मसरूफ़ियात आहिनि? छा अञा बि अदब सां लिटरेचर सां रिलेट आहियो, कमु कयो पियूं? हा, उमूमन त इहो हूंदो आहे त औरतूं हिकिड़े हद ताईं लिखण खां पोइ जी या शादीअ खां पोइ फील्ड छॾे हली वेंदियूं आहिनि, पर ईअं बिल्कुलु कोन्हे। ऐं हाणे जूं जेके बि औरतूं आहिनि उन्हनि या पहिरें बि जेके बि औरतूं लिखंदियूं हुयूं, उहे पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजे अदबी दुनिया खे गॾु खणी थियूं हलनि। ऐं उन सां गॾु उन्हनि जी जेका माशी जदोजहद आहे, इन्हनि सभिनी खे गॾु हलनि थियूं। मूंखां पहिरें अहिड़ा तमामु घणा मिसाल हुआ ऐं मां बि उन्हनि जी सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहियां, जंहिं हमेशह अदब खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो सम्झो आहे। अदब असांजो का हिकिड़ी हाबी न आहे वक़्ती तौर ते, पर असांजी ज़िंदगीअ जो हिसो रहियो आहे, जेको असां गॾु या असांजे साह सां गॾु रहियो आहे। सो उन में मां मुसलसल लिखियो आहे, जेसिताईं बि लिखियो आहे। ऐं उहा ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजी रफ़्तार एतिरी घणी न आहे जो मां तमामु घणा किताब लिखां, पर इन जे करे जो तव्हां सिंधी अदबी संगत सां जो ज़िक्र कयो, छाकाणि त मुंहिंजो तालिक़ सिंधी अदबी संगत सां आहे, त सिंधी अदबी संगत तनक़ीद जी हिकिड़ो वधीक वॾो ज़रियो हो या प्लेटफॉर्म हो, ऐं सिख्या जो हिकिड़ो असांजो सिख्या घर हो। सो उन अहिड़ो असांजे अंदरि नक़ाद विहारे छॾियो आहे, जो पाण ई असां पंहिंजा नक़ाद बणिजी ऐं उन्हनि सभिनी शयुनि खे या पंहिंजे तख़लीक़ी अमल खे पाण ई तनक़ीदी निगाह सां गुज़ारियूं था। त इन जे करे हिन उमिरि ताईं मुंहिंजा 11-12 किताब मसायल आहिनि, त बसि पर सफ़र जेको आहे मुसलसल हले थो। बहितरीनु। अतिया दाऊद साहिबा, इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त जीअं तव्हां सिंधी अदबी संगत जी ॻाल्हि कई, हिन वक़्तु बि सिंधी अदबी संगत शाख खोड़ सारो कमु करे पई ऐं नई टहीअ जा शाइर, अदीब, दानिश्वर असीं हुते ईंदे ॾिसूं पिया। हिकिड़ी थींदी आहे तनक़ीद, हिकिड़ी थींदी आहे तनक़ीद बराए इस्लाह। छा अॼु जा अदीब, दानिश्वर, अॼु नई टहीअ जी असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं ऐं शाइर तनक़ीद खे बर्दाश्त करे पाण खे सही करण जी कोशिशि कनि पिया? असल में मुंहिंजो सिंधी अदबी संगत सां तालिक़ 80 वारे ॾहाके में हो, 80 ऐं 90 वारे ॾहाके में। ऐं उन खां पोइ उहो हिकिड़े तरह सां ख़तमु थी वियो, छाकाणि त हिकिड़ो अहिड़ो लॾो हावी थी वियो जंहिंजी तव्हां ज़िक्र कयो था जी, त अहिड़ा माण्हू हावी आहिनि। ऐं पर उन जे बावजूदि असां सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म खे त छॾे ॾिनो हो, पर असां सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म जी अहमियत खां कॾहिं बि इनकार न कयो आहे। त हीउ हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म हो ऐं आहे ऐं रहंदो आहे। उनखे तमामु उनखे अॾण में तमामु घणी महिनत जो कमु हो, जेको 50 वारे ॾहाके में शेख अयाज़, गोबंद माली ऐं इन्हनि सभु रशीद भट्टी ऐं इन्हनि तमामु घणा इलाही सारा नाला आहिनि जी, उन्हनि जी महिनत सां ही जुड़ियो हो। ऐं हिन वक़्त ताईं ईंदे ईंदे उन में तमामु घणियूं तब्दीलियूं अची चुकियूं आहिनि
ऐं काफ़ी हद ताईं एतिरो आहे जो हिकिड़ी उहा सॼी ओवरऑल असांजे समाज में तब्दीली आई आहे, जंहिंमें हिकिड़ो हलकड़ाइप ऐं इन खां सवाइ जल्दी जल्दी शोहरत हासिलु करण जूं हू त बसि तकिड़ो जीअं हीअ ज़ाहिर मीडिया न आहे त असांखे, पर या ही फेसबुक बि न आहे त असांखे हिकदमि 2000-3000 लाइक्स मिली वञनि। जी अदब पंहिंजो सफ़र तमामु आहिस्ते ऐं पंहिंजी रफ़्तार सां कंदो आहे, पर इन जे करे तमामु घणियूं तब्दीलियूं थी वियूं आहिनि ऐं असां सिंधी अदबी संगत जे गॾिजाणियुनि में मिसफिट बि आहियूं, जेके असां 80 ऐं 90 जा सेखारियल अदीब आहियूं। पर उन जे बावजूदि बि मां सम्झां थी त उनजी अहमियत बरक़रार रहे ऐं उहे बरक़रार रहनि, उहे ख़तमु न थियनि ऐं माण्हू थी सघे थो त तब्दील थियनि। ऐं उन में तव्हां कराची जी शाख जी ॻाल्हि कई जी त उन में बि काफ़ी माण्हुनि इन खे ॾाढो तकरारी बनाइण जी कोशिशि कई त हिन दौर में औरतुनि जी गॾिजाणियूं अलॻि छो, औरतुनि जी शाख अलॻि छो हुजे, जॾहिं त अॼुकल्ह जूं औरतूं को बुरको कोन थियूं कनि, या जीअं पहिरें हिकिड़ो पार्टीशन हूंदो हो त हिन पासे ॾांहुं औरतूं वेहंदियूं, हिन पासे ॾांहुं मर्द। जी पर मां औरतुनि जी शाख जी हामी आहियां, इन करे जो मां इन ॻाल्हि ते यकीन कयां थी त औरतुनि खे जेतिरा बि मौक़ा मिलनि उहे घटि आहिनि। उन करे एतिरा जेतिरा बि उन्हनि खे मौक़ा मिलनि था उहे उन्हनि खे ज़रूरु अवेल करणु खपनि ऐं उन्हनि खे उन्हनि जो हासिलु हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि थींदी। त इन जे करे मां कयां थी, ऐं ख़ासि तरह सां हींअर जेको उन में औरतुनि जी शाख ते पहिरें बि थी आहे, जी पहिरें बि ईअं न आहे त कोई पहिरियों दफ़ो खुली आहे, पहिरें बि खुली हुई, पर आबदा गांगरो छाकाणि त हिकिड़ी पढ़ियल लिखियल फैमिली मां आहे ऐं इन खां सवाइ हूअ हिकिड़ी इलाही महिनती आहे ऐं माशी जदोजहद शाब्द लतीफ़ जूं पाखूं आहिनि, हा पढ़नि पियूं, हा पढ़ाइनि पियूं। जी मैडम ऐं आबदा गांगरो बिल्कुलु, ऐं इन खां सवाइ ॿियो हिकिड़े तरह सां जेके माशी जदोजहद औरतूं करणु जी ॼाणनि जी थियूं जी ऐं जेके पंहिंजा घर, ऐं हाणे अॼुकल्ह त उहो सिंगल वुमेन वांगुरु पंहिंजा ॿार पाले पई जो हुनजो मुड़ुसु दुनिया में न आहे, त पर उहे ई औरतूं आहिनि जेके कमिटमेंट करणु ऐं कमिटमेंट खे निभाइणु ॼाणनि थियूं। ऐं उन जे असां कराची संगत में मतिलबु औरतुनि जी शाख में बि इलाही मुस्बत लाड़ा आया ऐं सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त एतिरियूं सारियूं औरतूं हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियूं उन में। ऐं उनखे मां इहो नथी चवां त उहे हिकदमि जेको आहे, मां बि उनजो हिसो आहियां, त असां हिकदमि अक कारा करे छॾिया या असां हिकदमि वॾो इनकलाब आणे छॾियो, इहो इनकलाब न आहे, पर हिकिड़ो क़दम आहे, हिकिड़ी विख आहे जेका हिन दौर जी तमामु वॾी अहमियत आहे। ऐं इन ते बि असां ॻाल्हाए सघूं था त औरतुनि जी शाखुनि जी असां हिमायत छो था कयूं। जी बिल्कुलु, मां ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदमि, छो त तव्हां पहिरियां चयो त औरतुनि जी शाख हुई पर उहा एतिरी क़ाबिल क़बूल न हुई ऐं न ई उन्हनि जो एतिरो कमु हो। नाज़रीन, वठंदासीं असीं नंढिड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वापसि था अचूं, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। भलीकार नाज़रीन, मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आप मिल सकते हैं आपके फेवरेट गेम शो होस्ट जोहेब चांडियो राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान। अतिया दाऊद साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि असांजे प्रोग्राम में ऐं ॻाल्हि ॿोल हली रही हुई औरतुनि जी मज़बूती जी। जॾहिं असीं ॻाल्हि कंदा आहियूं ऐं जॾहिं असीं ॻाल्हि कंदा आहियूं इक्वेलिटी जी, पोइ जॾहिं असीं का कमेटी ठाहियूं था, का शाख ठाहियूं था, पोइ औरतुनि खे एक्सेप्ट मैडम छो नथो कयो वञे? असां मतिलबु मां त जेसिताईं मूंखे शऊर आयो आहे या शऊर खां बि पहिरें मां औरतुनि जे इशूज़ ते ई कमु कयो आहे ऐं उनखे इलाही गहराई सां ॾिठो आहे। ऐं इन खां सवाइ मां तरक़ी पसंदि तनज़ीम सां तालुक़ु रखां थी ऐं मुंहिंजो उन्हनि सां तालुक़ु आहे जेके हिन वक़्तु बि काफ़ी माण्हू उन हवाले सां मुखालफ़त कनि था, तरक़ी पसंदि माण्हू बि, त औरतुनि जी शाखूं अलॻि न हुअणु खपनि। पर हीउ जेको असांजो समाज आहे उन में
तरक़ी पसंद सोच सां सलाहियल माण्हू बि औरतुनि जे लाइ क़बूलियत न पैदा करे सघिया आहिनि। उहे किताबनि में त लिखनि था, उहे अफ़साननि में कहाणियुनि में लिखनि था त ऐं मज़मूननि में लिखनि था, स्टेज ते बि ॻाल्हि कनि था, पर अमली तौर ते हू औरतुनि सां गॾु हली न सघिया आहिनि। सो औरतुनि जी अलॻि शाख़ुनि में जो बणिजण में इहो नाहे त औरत नथी मर्दनि सां गॾु हली सघे। ॻाल्हि इहा त मर्द हलणु न सिखियो आहे औरतुनि सां। अञा ताईं मर्द हलणु न सिखियो आहे, बल्कि पोइते वियो आहे। मुंहिंजो जो सिंधी अदबी संगत सां तालुक़ु थियो हो त उन वक़्तु उन सॼी तंज़ीम में उन ज़माने में मां अकेली हुअसि ऐं मां पहिरीं न हुअसि संगत जी मेंबर, पर सभु अलॻि अलॻि। सुल्ताना वकासी मूंखां पहिरें हुई, उहा जॾहिं हूंदी तॾहिं उहा अकेली हुई। उन खां पोइ नूरनि सां गांगरो हूंदी, उहा बि अकेली हुई। सहर रिज़वी कुझु इन्हनि में गॾिजाणियुनि में आई, उहा बि अकेली हुई। जॾहिं मां हुयसि त मां बि अकेली हुअसि, यानी असां ॿ मायूं बि गॾु कोन हुआसीं। त असां ऐं उन दौर जा जेके मर्द मूंसां गॾु हुआ उहे हिकिड़ा अहिड़ा इंसान हुआ जिन इन सॼी शइ खे क़बूलु कयो, या चई सघिजे थो त उहे हिकिड़ी मुहज़ब शख़्सियत जा मालिक हुआ, जंहिंजे करे उन्हनि सां गॾु वेहण हो। पर उन जे बावजूदि मूं तमामु घणो सफ़र कयो। मूं उन में सिर्फ़ु उहे 7, 8, 10 माण्हू जेके मुंहिंजा दोस्त बि हुआ या जेके मुहज़ब हुआ, उन्हनि जे करे त मां हिमत कई, पर उन में इलाही सारा माण्हू अहिड़ा बि हुआ जिन सां वेहण या जंहिंसां ॻाल्हाइण या जंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल हो। ऐं उन खां सवाइ पर पोइ आस्ते आस्ते उहे जेके 10-15 मुहज़ब माण्हू हुआ उहे बि निकिरी विया ऐं हिकिड़े तरह जो हिकिड़ो अहिड़ो माहौल सोढ़ो कयो वियो औरतुनि जे लाइ जो मुश्किल थो थी वञे। जॾहिं बि उहे पंहिंजी के गॾिजाणियुनि जी रिथाबंदी कनि था, उहे नथा सोचनि त औरतूं कीअं ईंदियूं। जॾहिं त इहो आलमी मसइलो आहे त जॾहिं तव्हांजी औरत कुलीग हुजे, उहो सभिनी इदारनि ते लागू थिए थो। त जेके बि चाहे नौकिरी कंदा हुजनि, सरकारी बैन अल-अक़वामी या जेके गैर सरकारी जेके बि नौकिरियूं आहिनि या जेके मीडिया, सभु जिथे बि तव्हां औरतुनि खे मुलाज़िम रखो था या जेके औरतूं वॉलंटरी कमु कनि थियूं, त जेके औरतुनि जा मसइला आहिनि तव्हां उन्हनि खे उहे सहूलियतूं ॾींदा, उहे पाबंद आहिनि इहे बैन अल-अक़वामी कानून जे मुताबिक़। पर असां वटि बदकिस्मतीअ सां इहो न थियो आहे ऐं इन जे करे हुननि जा शहर खां परे या हिकिड़ियुनि अहिड़ियुनि जॻहियुनि ते टाइम जो मसइला जेके औरतूं नथियूं उन सां गॾु हली सघनि। त इन जे करे पोइ औरतुनि जी अलॻि शाख जी अञा वधीक ज़रूरत आहे। जेतिरी 80 और 90 जे ॾहाके में ज़रूरत हुई, उन खां वधीक ज़रूरत बणिजी वई आहे। इन करे जो संजीदगी न रही आहे, त उन में जॾहिं खां हाणे इहा संगत जी ॿीहर ख़बर पई त मूं इलाही ख़ुशीअ सां अॻियां पंहिंजो क़दम वधायो। ऐं जॾहिं मूंखे इहा ख़बर पई त आबदा हिकिड़ी पढ़ियल लिखियल संजीदा इंसान आहे ऐं उहा संगत जो ज़िमेदारी खणे थी ऐं उहा वाक़ई बि तमामु घणो इन तरह सां महिनत सां कमु कयो। इन करे जो असांजो दौर हींअर एतिरो बदिलजी वियो आहे जो तव्हां हिकिड़ो दुहिल वॼाए ऐं हिकिड़ो, मतिलबु मां म्यूज़िक जी तमामु वॾी हामी आहियां, पर सिर्फ़ु एंटरटेनमेंट ऐं इंटरटेनमेंट सिंधी माण्हुनि खे खपे थी। जिते संजीदा ॻाल्हि आहे उतां हू परे हलिया था वञनि। त जेकॾहिं इन्हनि खे हिकिड़ी ख़ालिस अदबी गॾिजाणीअ जे लाइ एतिरनि माइनि खे गॾु करणु, इहो आबदा जो आहे, आबदा जी हिमत आहे। ऐं हिकिड़ी माईअ खे फ़ोन करणु, यादि ॾियारणु ऐं उन्हनि खे अचण जे लाइ ताक़ीद करणु, मिंथ मेड़ करणु, काफ़ी सारनि माइनि खे त घरां वञी वठी अचणु। त इहो 70 जे ॾहाके में औरतुनि कयो हो, जेको वरी हिन दौर में बि इहो करिणो पियो ऐं उहो आबदा कयो। ऐं ॿियो इहो आहे त इन खां पोइ वरी जिन माण्हुनि सां असांजो वास्तो पवे थो, मसलन जीअं राब्ता सेक्रेटरी हाणे राब्ता सेक्रेटरी पहिरें असां सां राब्तो कयो हो त हीअं असां शाख खोलण जी कोशिशि कयूं था त तव्हां मतिलबु सभु उन में शरीक थियो। पहिरीं त उहो मिलण आयो जो ख़बर न हुई त इन जी केरु मतिलबु इन जी ज़िमेदारी क़बूल कंदो सेक्रेटरीअ जी। त उहो राशिद लखमीर हो ऐं त राशिद लखमीर जॾहिं असां सां मिलियो तॾहिं मां ज़ाती तौर ते उनखे न सुञाणंदी हुअसि, अदबी तरह सां नालो ॿुधल हो, पर हुन जो बि जेको मुहज़िब अंदाज़, संजीदगी ऐं इहे सभु ॻाल्हियूं हुयूं जंहिंजे करे असां सोचियो जेको एतिरा साल 30-40 साल संगत खां कटिजण खां पोइ
असां सोचियो त ॿीहर वञी सघिजे थो, त हुन इलाही ज़्यादा महिनत कई ऐं उन खां सवाइ असां जा जेके मसइला हुआ उहे मर्कज़ ताईं पुॼाइण, उन में उन्हनि वॾी कई। त मां इन करे हींअर जेका आहे हिन इलेक्शन में चूंडनि में हिसो वठनि था, त मां उन्हनि ॿिन्ही जी दिलि सां हिमायत कयां थी ऐं मां ॻाल्हाइणु चाहियां थी, इन करे जो मर्कज़ में औरतुनि जो वञणु तमामु ज़रूरी आहे। जी। ऐं हिन खां आपदा खां पहिरें नसरीन इल्ताफ़ ऐं ज़ैब निज़ामाणी ऐं ॿियो रुखसाना प्रीत चंदड़, इहे सभु आयूं आहिनि, ऐं ख़ालिदा मुनीर, इहे सभु आयूं आहिनि। उन्हनि पंहिंजो पंहिंजो तमामु बहितर किरदारु अदा कयो आहे। पर मां उमेदु कयां थी त हिकिड़े ॾींहुं जनरल सेक्रेटरी जे पोस्ट ते औरत अचे, ऐं जेकॾहिं आपदा जहिड़ियूं छोकिरियूं एतिरी महिनत कंदियूं त मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो ॾींहुं परे न आहे। बहितरीनु। अतिया दाऊद साहिबा, इहो ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदुमि, जीअं तव्हां चयो त काफ़ी असां वटि खोट आहे हर शइ जी। असीं सिहत जी हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं त भले असां वटि केतिरा बि सुठा सेंटर्स आहिनि, फ्री ऑफ कॉस्ट आहिनि, पोइ बि अञा खोट नज़र ईंदी आहे। ईअं ई असीं ॻाल्हि कंदा आहियूं तालीम जी। तालीम अदब हिकिड़ी शइ आहे, असीं ॿिन्ही खे अलॻि छो करे छॾियो आहे? अदब त ऐं तालीम अलॻि त न आहिनि। जेकॾहिं तालीम हूंदी, पर असुलु ॻाल्हि आहे त असां वटि हिन ॾहाके में, हिन सदीअ में, हिन सदीअ जी जेको ही हाणे शुरू थी आहे या उन खां कुझु साल गुज़िरियल में ख़ुदि तालीम जो मयारु ॾाढो किरियो आहे। त तालीम यानी कि सही थियण खां बजाए किरी पियो आहे हद खां वधीक। ऐं इन तरह सां जो छाकाणि त हर शइ जॾहिं प्राइवेटाइज़ेशन जे तरफ़ हली वई, ऐं त उन में घिटी घिटीअ जा स्कूल, घिटी घिटीअ में यूनिवर्सिटी, घिटी घिटीअ में कॉलेज, उन्हनि खे हिकिड़ो वॾो तइदादु खपे थो। त तालीम जो मयारु तमामु घणो पोयां वियो आहे। अॻे हिकिड़ो BA पास असां वटि एतिरा हिकिड़ा वॾा नाला आहिनि जिन सिर्फ़ु BA कई, मतिलबु फ़हमीदा रियाज़ आहे, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त केशवर नाहिद जी, मूंखे यादि नथो अचे हींअर त मास्टर्स आहे या न, पर काफ़ी माण्हू अहिड़ा हुआ जेके BA ताईं पढ़ियल हुआ, पर उन जे बावजूदि या इंटर मैट्रिक ताईं बि पढ़ियल हुआ, पर उन्हनि जे अंदरि तमामु घणी गहराई हुई। त हिकिड़ो त तालीम जो मयारु किरियो आहे, ॿियो इहो आहे त निसाब में तब्दीली न आई आहे एतिरे अरसे खां वठी। उहो साॻियो निसाब आहे जंहिंमें ख़ासि तौर ते जिन्सी तौर ते इम्तियाज़ कयो वियो आहे, जिन्सी मतभेद आहे। ऐं उहे इन जे करे जेकॾहिं हाणे असां तालीम छा खे था चऊं, जेकॾहिं केरु PhD आहे त असां सम्झंदासीं उहो तालीम याफ़्ता आहे, त अफ़सोस सां ईअं बि न आहे। PhD MPhil इहे हाणे सिर्फ़ु इन करे माण्हू कनि था त उन्हनि जी जॉब जी ज़रूरत आहे, इन लाइ न त उन्हनि खे उन सॼी शइ में जी ॼाण हूंदी। त उन्हनि सां अहिड़ो फ़र्क़ु न पियो आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि तालीम जो एतिरो रेशो आहे जो असां वटि हाणे हेतिरा PhD, हेतिरा MPhil माण्हू आहिनि, पर उन्हनि जी MPhil आहे कीअं? हाणे उन्हनि जी तहक़ीक़ जी वञी उते पहुती आहे जो मोबाइल फ़ोन ते असांखे मैसेज ईंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर बि न हूंदी आहे त उहे हिकिड़े मर्द खे वेठा कनि या हिकिड़ी औरत खे। त साईं तव्हां जेको आहे सो इलाही सुठो लिखो था, महिरबानी करे पंहिंजो मवादु हिन नंबर ते ॾियारे मोकिलियो, तव्हांखे MPhil में या PhD जे थीसिस में शामिलु कयो वेंदो। इहा थीसिस आहे। त इते मयारु रहियो आहे। त असां तालीम कंहिंखे था चऊं? त जॾहिं उन ई जेके असांजा नौजवान अदीब आहिनि उहे इन ई तालीमी सिरिश्ते सां अचनि था, उहो ई जुगाड़ जो सिस्टम आहे जेको तालीम में हू कनि था, त कीअं MPhil कबी, कीअं PhD कबी, कीअं असांखे डिग्री मिलंदी, इन सॼी शइ जूं तालीम हासिलु करे जॾहिं हू अदब में अचनि था त अदब खे बि जुगाड़ सम्झनि था। ऐं 40 किताब, 50 किताब, 60 किताब अची विया कंहिंजा, त उहो उन जो छा हूंदो, उन जो छा मयारु हूंदो, ऐं उहो कहिड़े तरह सां तालीम ऐं अदब ॿई हिक ॿिए जे लाइ लाज़िम मलज़ूम आहिनि। जेकर असां तालीम जो सिलसिलो बहितर कंदासीं त अदब पाण ई बहितर थींदो। अदब उन जो हिसो आहे। बिल्कुलु। सो हिकिड़ो हाणे जीअं जेकॾहिं घणे लिखण वारनि माण्हुनि खे वॾो अदीब सम्झी थो वञे, पोइ त जमाल अबड़े खे हिन दौर में रद्द थी वञणु खपे, उन ते इलाही थोरो ई लिखियो आहे, पर जमाल अबड़ो हर दौर जो हिकिड़ो अहम नालो रखियो आहे। बिल्कुलु बहितरीनु। अतिया दाऊद साहिबा असां सां गॾु मौजूदु हूंदियूं। नासिन वठूं था नंढिड़ो ब्रेक, केॾांहुं न वञिजो, वापसि अची खोड़ सारा सवाल करणा आहिनि मूंखे।
जी नाज़रीन भलीकार मॉर्निंग विद आवाज़ प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट जोहेब चांडियो राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान सिंध की शान। मैडम अतिया दाऊद मां तव्हां ज़रूरु पुछणु चाहींदमि त अदब जो जॾहिं बि असीं नालो ॿुधंदा आहियूं त असीं किताबनि खे यादि कंदा आहियूं ऐं अदीबनि खे वॾनि खे यादि कंदा आहियूं। छा हिकिड़ो किताबु लिखण सां हिकिड़ी शाइरीअ जो या अदब सां रिलेट कुझु लिखण सां इंसानु अदीब थी सघे थो? इहो एतिरो ईज़ी आहे? हिकिड़ो किताबु न लिखण सां बि अदीब थी सघे थो। अच्छा, सहर इमदाद असांजी हिकिड़ी माया नाज़ लेखक आहे, उनजो किताबु इलाही देरि सां छपियो। काफ़ी मुंहिंजो ख़्यालु आहे उनजो फ़हमी दरियाज़ छपिरायो हो पंहिंजे वाइदा पब्लिकेशन जे तरफ़ खां। त उन हूअ 70 जे ॾहाके में हिकिड़ी मशहूरु अदीब हुई। मतिलबु घटि में घटि 3 ॾहाकनि खां पोइ हुनजो किताबु छपियो आहे। त छा उहा अदीब न हुई? त इन सां को फ़र्क़ु नथो पवे। किताबु छपजणु अॼुकल्ह हिकिड़े तरह सां किताब जा अदीब मुहताज कोन्हनि। ठीकु, जेकॾहिं मतिलबु सहर जी असां उनजी शाइरी किताबनि में रिसालनि में मैगज़िन्स में छपिजे पई ऐं हूअ पाण ॿुधाए पई, पर ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो बि मयारु कोन्हे त कंहिं जा जेकॾहिं 60 किताब अची वञनि त उहो वॾो अदीब आहे। किताब कंहिं अदीब जो मयारु न आहिनि ऐं उन्हनि जे लिखड़नि जो। ऐं किताबु छपिराइणु अदीब जो कमु बि न हुअणु खपे, इहो इदारनि जो कमु हुअणु खपे। त हू कंहिंखे सोचनि था, जीअं सहर इमदाद वटि फ़हमी दरियाज़ पाण हली वई त मूंखे तुंहिंजो किताबु खपे थो, तुंहिंजी शाइरी खपे थी, हुन छपिरायो। हूअ कान वई मुख़्तलिफ़ पब्लिशरनि ॾे, न त हूअ बि हिकिड़ी साहिब हैसियत आहे, पंहिंजो किताबु जी। छपिराए सघे पई। सो इहो इन जो को मयारु न हो। ऐं बाक़ी इहो आहे त असां वटि मां वरी बि इहा ॻाल्हि कंदसि त जॾहिं 70-80 जे ॾहाके ताईं तक़रीबन 90 जो ॾहाको पोइ हाणे इन खां पोइ वधीक ईअं थियो आहे, तॾहिं हिकिड़ा इदारा हूंदा हुआ जेके किताब छपींदा हुआ। सिंधी अदबी बोर्ड उहे आहिनि, हाणे बि आहिनि, पर उहे पंहिंजो किरदारु उहो नथा कनि। त उहे इदारा हूंदा हुआ या जेके प्राइवेट पब्लिशर बि हूंदा हुआ, उहे पाण हिकिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा हुआ। तारिक अशरफ जहिड़ो माण्हू हिकिड़ो मैगज़िन कढंदो हो या किताब छपिराइणी, या ॿिया न्यू फील्ड्स वारा, या कुझु अहिड़ा मूंखे सभु इदारनि जा नाला थी सघे थो फौरी तौर ते यादि न अचनि। उहे उन्हनि वटि हिकिड़ो मयारु हूंदो हो ऐं उहे अदीबनि खां उन्हनि खां किताब घुरंदा हुआ ऐं उन्हनि ते तनक़ीद बि कंदा हुआ। उन जी सही तरह सां उन्हनि खे ख़बर हूंदी त इहो किताब असां छो था छपिरायूं, पर ऐं उहो किताबु तॾहिं छपजंदो हो। उहे अदीब मनी मिनथूं करे न छपिराईंदा हुआ। त इन जे करे हाणे जेको किताबनि जो मयारु किरियो आहे उहो इहो इन करे छपियो आहे त पब्लिशर वेठा आहिनि हिकिड़ो दुकानु खोले, त जेको बि राइटर उन्हनि खे चवे बाक़ाइदा हू ताराज़ीअ में तोरे ऐं किताबु वठण लाइ तयारु आहिनि। इन करे पैसा राइटर पाण थो ॾिए ऐं उहो राइटर हाणे हिकिड़ो राइटर पाण थो तइ करे त मां हिकिड़ो इलाही अहम राइटर आहियां, इन जे करे मुंहिंजा बसि किताब छपजनि। यानी जंहिं वटि जेतिरो पैसो आहे उहो ओतिरा किताब छपिराईंदो ऐं उहे किताब अचनि था। हाणे हिन वक़्तु असां वटि किताबनि जी छपाईअ में इलाही वाधारो आयो आहे। हर को माण्हू पाण पब्लिशर आहे, पाण किताबु छापे थो, पाण ई पंहिंजो नक़ाद आहे, पाण ई पंहिंजे लाइ प्रोग्राम कराए थो। त इन जे करे उहो मयारु कोन्हे, केर बि माण्हू पंहिंजी परख नथो करे सघे ऐं इदारनि इहो कमु करणु छॾे ॾिनो आहे। सही। ऐं इन करे इदारनि जो हिकिड़ो इहो बिज़नेस थी वियो आहे, वापारु आहे। ऐं जेकॾहिं इदारनि खे वञी जेकॾहिं मां बि पंहिंजी जेको रंधिणे में वारियूं कम या जेके भिंडियूं आलू ऐं सभु इहे लिखी ऐं अचां त मां इहो सभु कयो, या हिकिड़ी इन तरह जी का बि सतही शइ बि लिखी कंहिं पब्लिशर वटि वञा ऐं मां चवां थी मां पैसा थी ॾियां, जी, त मूंखे यकीन आहे त थोरो घणो नालो बि हुनजो ॿुधलु आहे, ठीकु, त उहो चवंदो हा हा मूंखे एॾो, तूं त एॾी वॾी अज़ीम राइटर, मां तुंहिंजो छपियां थो किताबु। उहो न ॾिसंदो त किताब जे अंदरि आहे छा। पोइ इन सां अतिया दाऊद साहिबा मां ज़रूरु पुछणु चाहींदमि, जीअं असीं आउट ऑफ कंट्री जी हमेशह ॻाल्हि कंदा आहियूं, अंग्रेज़नि वटि हमेशह किताबु हूंदो आहे, सफ़र दौरान बि, कंहिं सैरो तफ़री दौरान बि, ऐं हाणे त US में ऐं ॿियनि केतिरनि ई कंट्रीज़ में जिते टेलीफोन बूथ हुआ
उन्हनि खे बि नंढी नंढी लाइब्रेरीज़ ठाहे वियो आहे त अगरि कोई इंसानु वेट थो करे कंहिं बस जो ट्रेन जो त उते तव्हां बुक खणी करे पढ़ी सघो था ऐं वरी पोइ उते वापसि रखी सघो था। अगरि असां वटि इहो कल्चर आहे, कोई शाइर कोई अदीब पंहिंजो किताब पाण छपराए पाण ई ॿियनि खे तोहफ़े तौरु ॾिए थो त पोइ असां वटि किताब जी अहमियत केतिरी आहे? असां वटि तव्हांखे ख़बर आहे त हाणे असां वटि किताब जो विकिरो इलाही घटि थी वियो आहे। जी। इन करे जो उहो जॾहिं पब्लिशर उन्हनि खां छपराए थो त पब्लिशर उन्हनि खे उहे समूरियूं जूं समूरियूं कापियूं ॾेई थो छॾे ऐं इन करे इलाही थोरियूं कापियूं रखे थो ऐं चवे थो या जेकर उहे विकामजनि बि थियूं त उन्हनि खे उहो चवे थो त हलियूं ई कोन्हनि। इहा अलॻि ॻाल्हि आहे त असांजा सिंधी माण्हू किताब वठण जा शौक़ीन आहिनि, वरी बि पाकिस्तान में जेतिरा किताब विकामजनि था उहे सिंधी माण्हू वठनि बि था, ठीकु, ख़रीद बि कनि था। पर उन जे हवाले खां ॿी ॻाल्हि इहा आहे त मां हिकिड़ी ॿी बि इहो पेश कंदसि त असां वटि बेकार अदब इलाही छपिजे थो, पर हिन जो मतिलबु इहो न आहे त टोटल मुकमल बेकार पियो छपिजे। हिन दौर में बि अहिड़ा किताब आहिनि जिन खे ॻोल्हा करण जे लाइ असां मेलनि अदबी मेलनि जे स्टॉलनि ते जेको आहे सो बीठा हूंदा आहियूं। त ऐं या जेकॾहिं हिन जा फ़हमीदा हुसैन जी हींअर बायोग्राफी आई आहे, हिकिड़ो एतिरी वॾो किताबु आहे, पर माण्हू उहे वठी ऐं पढ़नि वेठा, जंहिंमें मतिलबु या उन जे कहाणियुनि जा किताब या शाइरीअ जा किताब बि जेके अचनि वेठा ऐं उन्हनि किताब उहे मयारी आहिनि त माण्हू वठनि था ऐं पढ़नि था। पर मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त ग़ैर मयारी तइदादु एतिरो वधी वियो आहे जो असां उहे जेके मयारी किताब आहिनि उन्हनि जो घटि वञी थियो आहे। ऐं उन खां पोइ ॿिया तबसरा जी, या उहे सभु बि दोस्ती यारी अदबी लाबी इहे सभु एतिरियूं वधी वियूं आहिनि जो नथो उनजो अचे। खोड़ सारा असांजा अदीब या जेके जेन्युअन अदीब आहिनि उहे इन सॼी जेको हिकिड़ी ॼुंडापट आहे उन खां परेशान थी पोयां हटी विया आहिनि। त ऐं जेके ॿिया अहिड़ा आहिनि माण्हू उहे वधीक अॻियां अची ऐं पंहिंजो पाण खे मतिलबु पंहिंजो पाण खे पाण पढ़ाइण जे इन चकर में आहिनि। सही। पोइ इन सां असांजे अदब जो बि नुक़सानु आहे ऐं ख़ासि करे असीं ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजी यूथ जी, ॿारनि जी। असीं उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾियूं पिया, अॻियां वञी करे किथे असीं बीठा आहियूं, छा तव्हां सम्झो पिया त इन फ्यूचर असांजो छा थींदो? हा, असां मतिलबु हींअर जेको असांजा असांजी जेका ॿारनि वारी टही आहे जी, ऐं उहे अदब पढ़ण जा तमामु घणा शौक़ीन बि आहिनि, पर उहे बि असां उन्हनि खे उन तरह सां उहे किताब मुहैया कंदासीं ॾींदासीं ऐं त यकीनन उहे बि पढ़ंदा। पर इहो ई आहे त जेको असां वटि 20% या 30% हिकिड़ो सुठो अदब छपिजे पियो ऐं नौजवान उन खे पढ़नि था, इन करे त उहे रिसर्च बि कनि था, इन करे त उहे ॻाल्हियूं अॻियां पुॼनि थियूं। ऐं भले उहे अंग्रेज़ी इन जी मीडियम जा पढ़ियल आहिनि, पर उन जे बावजूदि हू ख़ासि तरह सां सिंधी क्लासिक अदब में तमामु घणी दिलचस्पी रखनि था त ऐं उहे उन अदब खे उन तरह सां पुॼाइनि था। सही। त इहा असांजी ज़िमेदारी बि आहे त असां उन्हनि खे कहिड़े तरह सां इन सॼी शइ में इन्वॉल्व था कयूं, या असां असांजूं अदबी महफ़िलूं असांजो उन सां यानी इंस्पायरेशन थींदी आहे। जेको माण्हुनि जी हिक ॿिए सां मिलणु ऐं अदबी मेला या अदबी जेके गॾिजाणियूं, इहे सभु शयूं ॿिए माण्हूअ खे इंस्पायरेशन ॾींदो आहे। न त जेकॾहिं सभु अदीब पंहिंजे पंहिंजे घरनि में वेठा हुजनि ऐं उन्हनि ॾे मिलण जो को ज़रियो न हुजे त उहो मर्द हुजनि या औरतूं, उन्हनि जी इंस्पायरेशन घटिजी वेंदी आहे। इहो ई सबबु आहे त औरतूं अदब खां घटिजी वेंदियूं कंहिं दौर में। हाणे ईअं न आहे, हाणे उहो पंहिंजो उनखे लागू कनि थियूं, पर उहे सरगर्मियूं बि जेकॾहिं असां हेल्दी न रखंदासीं, उहे एतिरियूं बहितर तरीक़े सां एकेडमिक तरीक़े सां या संजीदगीअ सां कमु न कंदियूं त मुश्किल थींदो। त असां मौजूदियूं मूंसां गॾु अदबी सरगर्मियुनि में हिसो वठंदियूं आहिनि ऐं उहे सिंधी अदब खां इलाही मुतासिर थियूं आहिनि। मुंहिंजी धीअ सुहाई केतिरनि मतिलबु शाइरनि मतिलबु मुंहिंजी सिंधीअ में शाइरी आहे, शेख हयाज़ी जी शाइरी आहे, या मुख़्तलिफ़ शाइरीअ ते फ़हमीदा रियाज़ जी शाइरी आहे, इन शाइरीअ ते हुन डांस कई आहे। मुंहिंजी धीअ उहा लिटरेचर जी वधीक शौक़ीन आहे, उहा उन केतिरियूं ई कहाणियुनि खे तर्जुमा कया आहिनि ऐं उहा अदब अख़लाक़ अंसारी जी कहाणीअ खे तर्जुमो कयो आहे, या मतिलबु जेका ईअं न आहे त उनखे असां चयो आहे जी। त इन जो मतिलबु आहे त सुठो अदब आहे त नौजवान पाण ई कंदा। असां जज़्बाती तौर ते पंहिंजे
ॿारनि खे इहा ॻाल्हि नथा चई सघूं त छाकाणि त तव्हां सिंधी आहियो, छाकाणि त तव्हां जो इहो तव्हां ते फ़र्ज़ु आहे त तव्हां इहो कयो। उन जे बदिरां उन्हनि खे असां हिकिड़ो उहा शइ मुहैया कयूं, उहा ॾियूं, उहे शयूं हुजनि त हू यकीननि उनखे खणंदा। बहितरीनु। मैडम सां गुफ़्तगू कचहरी जारी हूंदी। तव्हां वठो नंढिड़ो ब्रेक, असीं बि वठूं था नंढड़ी साही ऐं वरी पोइ मोटूं था। भलीकार नाज़रीन, नंढड़ी साई खां पोइ असीं ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं ऐं असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय, टपाल मेज़बान जश्न जमालों में अब आप मिल सकते हैं आपके फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडी और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान। अतिया दाऊद साहिबा कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहिनि। इन्हनि जे किताबनि जो मूं तारुफ़ बि करायो ऐं मूं ॿुधायो बि त केतिरनि ॿोलियुनि में तर्जुमो थियल आहे। उर्दू में, इंग्लिश में, हिंदी में बि तर्जुमो कयो वियो ऐं जिन तर्जुमो कयो उहे बि कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि, बहितरीनु शाइर ऐं अदीब आहिनि। हिन वक़्तु हिकिड़े ॿी ॿोलीअ में बि हिकिड़ी किताब खे तर्जुमो कयो वियो आहे ऐं कंहिं कयो आहे, इहा बि ज़बरदस्त ॻाल्हि आहे जेकी असीं अतिया दाऊद साहिबा खां पाण पुछंदासीं। हिकु त केतिरी इंस्पिरेशन मिले थी हिकु किताब लिखण सां, ॿियो वरी जॾहिं उन किताब जो मैडम तर्जुमो कयो वञे थो ऐं कंहिं अहिड़े माण्हू कयो हुजे जेके असां सोचे बि नथा सघूं। तव्हां केतिरा ख़ुशि थिया इन ॻाल्हि सां? ऐं हिन वक़्तु जंहिं किताब जो तर्जुमो कयो वियो कहिड़ो किताब आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां जी असांजी जेका हींअर ॻाल्हि पहले उन जे बारे में जी ॻाल्हायो बिल्कुलु। त हा, मुंहिंजी शाइरीअ खे एन मेरी शिमिल तर्जुमो कयो आहे, पर मुंहिंजो किताबु न कयो आहे, कुझु नज़्म कया आहिनि। कुझु नज़्म कया था ऐं मुंहिंजी उन सां जर्मनीअ में मुलाक़ात बि थी, बर्लिन में असांजी मुलाक़ात बि थी ऐं उहा हिकिड़ी इलाही मुंहिंजे लाइ वॾी इंस्पायरेशन आहे। ऐं उन में इहो थियो त जंहिं महफ़िल में मूंखे ख़बर हुई त एन मेरी शिमिल अचण वारी आहे हिते, ऐं मां सम्झां पई त जॾहिं उहा ईंदी त सॼो हाल उथी बीहंदो, पोइ हितां जीअं असां वटि थींदो आहे न, ताड़ी वॼाईंदा माण्हू, पोइ उनखे कुझु न कुझु तोहफ़ो ॾींदा, गुल ॾींदा सभु। ऐं मां ईअं इंतज़ारु पई कयां ऐं मूंसां गॾु हिकिड़ी माई वेठी जंहिंसां मां इलाही देरि खां कचहरी पई कयां, वेठी यको। त उन खां पोइ जेको कुझु देरि खां पोइ जॾहिं ऐलान थियो त जेका मुंहिंजे भर में माई जंहिंसां मां एतिरी देरि खां कचहरी पई कयां, उहा उथी स्टेज ते हली वई, मतिलबु उहा एन मेरी शिमिल हुई। ओह माय गॉड। त हिकिड़ी एॾी आजिज़ी जी, एॾी निकसारी हद खां वधीक, उहा बसि सिर्फ़ु मूंखां ई पुछे पई, ॿियनि खां पुछे, मुंहिंजे बारे में ॻाल्हियूं पई करे, ॿुधाए पई त तुंहिंजा नज़्म इलाही सुठा आहिनि, मूं पढ़िया आहिनि। मूं उन खां पुछो अच्छा तव्हांखे सिंधी अचे थी? चई हा मूंखे सिंधी अचे थी। ऐं मतिलबु मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे हवाले सां ईअं ॻाल्हाए पई, पर मूं उन खां कॾहिं पुछो कोन त तव्हां पाण केरु आहियो। ऐं त हिकिड़ो मतिलबु हुन सां मिलण ई मुंहिंजे लाइ हिकिड़ो इलाही सुठो एज़ाज़ हो जी। ऐं हिंदीअ में देवी नागराणी कयो आहे ऐं इन खां सवाइ उर्दूअ में फ़हमीदा रियाज़ कयो आहे मुंहिंजी शाइरी जो तर्जुमो, इंग्लिश में आसिफ़ असलम फ़रक़ी कयो आहे, सभिनी खां पहिरें तर्जुमो उन कयो आहे। ऐं पर मुंहिंजे कंहिं बि किताब अचण खां पहिरें मतिलबु माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पुॼणु, उन में सभिनी खां वॾो हथ हो राना शफ़ीक़, असांजी सिंधी अदब जी हिकिड़ी इलाही अहम नालो कहाणीकार, ऐं अॼुकल्ह उहा अमेरिका में रहे थी, उहा तॾहिं हिते रहियल हुई। त उन मुंहिंजा कुझु मुंहिंजो कुझु मुंहिंजा नज़्म जेके आहिनि उहे अंग्रेज़ीअ में तर्जुमो करे द न्यूज़ अख़बार जो हिकिड़ो ईंदो हो मैगज़िन, उन में शाये कया। उतां सभिनी आसिफ़ फ़रक़ी ऐं एन मेरी शिमिल या इन्हनि सभिनी ॾिठा हुआ, बल्कि उतां जेके हिन जो तर्जुमो थियल हुआ राना शफ़ीक़ जा नज़्म, उहे हिकिड़ी अमेरिकन राइटर हुई जैन गुडविन, उन हिकिड़ो मुस्लिम वर्ल्ड ते हिकिड़ो किताबु लिखियो हो द प्राइस ऑफ ऑनर, त उन खे उहो किताबु मैगज़िन हथु अची वियो हो। त उन मैगज़िन में मुंहिंजा उन 2 नज़्म पंहिंजे किताब जे मुहाग जे बारे में जे तौर ते लिखिया आहिनि। त उन लिखियो आहे त मां मुहाग इन किताब जो नथी लिखां, इन जे लाइ 2 नज़्म काफ़ी आहिनि। उन खां पोइ हुन मुंहिंजी तलाश शुरू कई पाकिस्तान में, त पोइ आसिफ़ फ़रक़ी मिलियो। उन खां पोइ आसिफ़ फ़रक़ी
इहा ॻाल्हाईंदे असां आसिफ़ ऐं मां हिक ॿिए खे सुञाणंदा बि न हुआसीं। उन खां पोइ आसिफ़ मूंखे चयो त मां सॼो किताबु तर्जुमो करणु थो चाहियां। त इन तरह सां मुंहिंजी जेको आहे सा ज़िंदगीअ जो सफ़र या अदबी सफ़र जारी थियो। सही। पर इन अच्छा में मैडम, तव्हां एमएरी शिमिल लाइ ॿुधायो त उन्हनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ट्रांसलेट कयो आहे, उन खां पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी शाइरी? ऐं मां इहो मूंखे एतिरी पक न हूंदी, जी कहिड़ी ख़बर त कंहिं ॿिए जो बि थियलु हुजे। जी पर उन महिल जेॾी महिल एन मेरी शिमिल मूंसां ॻाल्हाए पई त उन मूंखे इहो चयो त मूं भिटाई जो बि कयो आहे। ऐं मां पाण पंहिंजे दोस्तनि सां मिली इलाही खिलां पई त हीअ मूंखे मतिलबु छा थी सम्झे त मां भिटाई खां पोइ तोखे कयो आहे। त उन जी ॻाल्हि ते खिलां पई, पर मूंखे इन ॻाल्हि जी पक हरगिज़ कान्हे। सही। त मां पाण पंहिंजो मज़ाक पई उॾायां हुते, पंहिंजे जेके मुंहिंजा दोस्त असां सां गॾु पाकिस्तान मां हलिया हुआ त उन्हनि खे असां, पर मूंखे पक न आहे, मुमकिन आहे त कंहिंजो हुजे, जी पर मुंहिंजे नज़र मां न गुज़रियो आहे। मैडम अतिया, मां तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि, जॾहिं हेॾो कमु थिए, जीअं तव्हांजी शाइरीअ जो कमु आहे, जीअं तव्हांजो अदब जो कमु आहे, ऐं हाणे सिंधी अदबी शाख जे औरतुनि खे सपोर्ट करण जी ॻाल्हि आहे, या वरी ॿिया समाजी ऐं सियासी तव्हांजा कमु आहिनि जेके कंहिंखां लिकल न आहिनि, उन खां पोइ बि मञता न मिले, हिकिड़ी जीअं असीं चवंदा आहियूं त थोरो ठपकी मिली वञे त उन सां असीं तमामु घणो अञा वधीक अॻियां सुठो कमु करे ॾेखारींदासीं, छा महसूसु थींदो आहे? असल में मञता न मिलण जो त मां नथी चवां। मूंखे पंहिंजी पहिरीं नज़र में सां ई मञता मिलणु शुरू थी वई, ऐं उहा मूंखे इन करे त ॿाहिरि जा बि माण्हू बि कहिड़े तरह सां अचनि था, ऐं जेको जंहिं मूं तव्हांखे ॿुधायो, जंहिं मूंखे पहिरें तर्जुमो कयो आहे, सिंधी राइटर हुए। जी। त मतिलबु मूंखे त इहो ग़म न थियणु खपे, मतिलबु मूंखे न। ऐं ॿी वॾी ॻाल्हि आहे त मूंखे इन जी कॾहिं परवाह बि न हुई। अच्छा। मां हिकिड़ी इलाही जेको हिकिड़े तरह सां इन सॼी शइ खां इलाही परे रही हुयसि। मूंखे इन सॼी शइ जो कोन हो, इन करे जो मां पंहिंजी नेचर में हिकिड़ी इलाही केयरलेस, लापरवाह आहियां। मूंखां त पंहिंजूं शयूं बि गुम थी वेंदियूं आहिनि, ऐं न को मां के शयूं पाण वटि सहेड़े रखंदी आहियां। त जॾहिं अहिड़ा माण्हू उनखे मञता जो बि को न हूंदो आहे, पर मां सम्झां थी त मूंखे मुंहिंजी हैसियत जेतिरी मञता मिली चुकी आहे। ऐं बाक़ी इहो आहे त ख़ासि तरह सां सिंधी अदब में बि मिली आहे, सिंधी माण्हुनि बि मूंखे मतिलबु हिकिड़े तरह सां प्यारु ॾिनो आहे। बाक़ी जेके हिकिड़ा ख़ासि तरह सां अहिड़ा माण्हू आहिनि जेके औरतुनि जे इशूज़ जे हवाले खां उहे कनि था, जेकॾहिं मां वुमेन एक्टिविस्ट न हुजां हा, जी। या मां एतिरी ॻाल्हाइण में या इन सॼी शइ ते एतिरो जेको आहे उहो हिसो न वठंदी हुजां हा, पंहिंजे घर वेठी हुजां हा, त थी सघे थो त मुंहिंजी एतिरी मुखालफ़त बि न कनि हा। पर छाकाणि त मां हिकिड़ी एक्टिविस्ट आहियां। मुखालफ़त में मज़ो ईंदो आहे मैडम, कुझु करण में अञा वधीक जुस्तजू पैदा थींदी आहे त अञा कुझु मां करे ॾेखारियां? मुखालफ़त जो न पंहिंजे इशू ते ॻाल्हाइण जे लाइ त ख़ासि तरह सां इहा ॻाल्हि वॾी नई हुई। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि हुई त सिंधी अदब में मुंहिंजे लाइ मुखालफ़त इलाही थी, काफ़ी हद ताईं माण्हुनि मुखालफ़त कई, पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मुंहिंजो अञा कंहिं ॿियनि तनज़ीमुनि सां वास्तो न जुड़ियो, जॾहिं अञा मुंहिंजे लाइ अंग्रेज़ी अदब में या अंग्रेज़ी जेको तनक़ीद में मूं ते न लिखियो वियो हो, तेसि ताईं मूंखे सिंधी माण्हू इलाही मतिलबु उन सिंधी माण्हुनि खे उहा माई वणे थी जंहिंजे मथे ते हथु रखनि, मतिलबु जेका उन्हनि सां बराबरि बीह। मथे ते हथु रखण जो मतिलबु आहे त असां वॾा आहियूं, तूं नंढी आहीं, तूं बसि इन जाइ ते रह। पर जॾहिं उहा औरत उन्हनि सां बराबरि बीही थी रहे त पोइ हुननि खे ॾुखियो थो लॻे। सो उन जे करे जॾहिं मुंहिंजो इन तरह सां मूं ते अंग्रेज़ी मतिलबु अंग्रेज़ी हवाले खां या उन्हनि जे मज़मूननि में या उन्हनि जी जेको तनक़ीद में इहो आयो त जेका फेमिनिस्ट औरत, तॾहिं खां वरी हिते सिंधी अदब नक़ादनि जेको आहे सो हिकिड़ी बाहि ॿारे छॾी त फेमिनिज़म जो मतिलबु आहे त हाणे अलाए छा थींदो, अलाए अञा ताईं बि उहे लॻा पिया आहिनि। अञा ताईं बि जेकॾहिं इहो बि न आहे त हू कॾहिं असां सां रूबरू ॻाल्हाइनि। इहो हिकिड़े तरह सां सिहतमंद ॻाल्हि थिए न, जेके फेमिनिज़म खे इन तरह सां लोइनि था या इन तरह सां उन सां कनि था, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि त कॾहिं गॾु हिकिड़ी महफ़िल में ॻाल्हाए सघनि था न, असां उन्हनि खे ॿुधाए सघूं था। पर सिर्फ़ु मुसलसल ऐं जेको बि केर बि कंहिंजो बि किताबु हूंदो तॾहिं उहो लोइण जे ख़ातिर बि सोचींदा त इहे फेमिनिस्ट औरतूं आहिनि, ॼण त दुनिया खे अलॻि करे छॾींदियूं। सो हिकिड़ो इन तरह सां आहे। पर बहरहाल सिंधी अदब में काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन मूंखे कयो ऐं अॻियां वधाइण में मां हेसि ताईं कॾहिं न पुॼा जेकॾहिं
फ़हमीदा हुसैन पंहिंजे पहिरीं दफ़ो अदबी प्रोग्राम में मूंखे न सॾाया जॾहिं मां 13 सालनि जी हुअसि, 12-13 सालनि जी हुअसि। महताब राजती इन्हनि सभिनी इलाही इज़त ॾिनी हमेशह। ऐं उन खां पोइ मुंहिंजे जेके अदीब दोस्त आहिनि उन में बदर रबड़ो, रऊफ़ निज़ामाणी, शाह मोहम्मद पीरज़ादो, अनवर पीरज़ादो, फ़कीर मोहम्मद लाशारी, नक़ाश, इहे सभु माण्हू हुआ जिन मूंखे साराहियो ऐं मुंहिंजे शाइरीअ जी तारीफ़ बि कई, तनक़ीद बि कई तमामु घणी। जी त इन मतिलबु इहे मिलियल जुलियल अहसासु आहे। सही। अतिया दाऊद साहिबा, तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि, तव्हां कहिड़े शाइर खां वधीक इंस्पायर थी करे ऐं नसरी नज़म न आया ऐं नसरी नज़म ही छो चूज़ कई लिखणु? मतिलबु ईअं त मां मुसलसल पढ़ंदी रही आहियां ऐं शाह बिटाईअ खे, इन खां सवाइ अयाज़ खे, ऐं पोइ वरी उमिरि सां गॾु गॾु उहे वधीक सम्झ में आया आहिनि। ऐं इन खां सवाइ उर्दू शाइरी में बि ग़ालिब ऐं मीर, इन्हनि सभिनी खे मां मुसलसल शाइरीअ खे पढ़ंदी रहियसि। फैज़, इहे सभु पढ़ंदासीं। पर इंस्पायरेशन नसरी नज़म इन करे चूंडियो पंहिंजे लाइ, हालांकि मां शुरूअ वारनि ॾींहंनि में कुझु शाइरनि वटि वञी इहा जेका फ़ाइल मफ़ूल वारनि जे लाइ इहो सिखण जी कोशिशि बि कई। जी। पर मुंहिंजी जेका हिकिड़े तरह सां एॾी मज़ाहिमती शाइरी हुई, मुंहिंजी शाइरी में जेको मज़ाहिमत जो एतिरो अंसर हो, उन पंहिंजे लाइ नसरी नज़म ई चूंडी। ऐं उन में मूंखे इहो लॻो त मां हिननि सां कंफर्टेबल आहियां। त मां इन करे छाकाणि त हर जेको शाइर जे अंदरां जेका ॻाल्हि निकिरंदी आहे जी ऐं उन में मज़ाहिमत, हालांकि ग़ज़ल में बि मज़ाहिमत जो रंग अची सघे थो ऐं माण्हू लिखनि था मज़ाहिमत ग़ज़ल जे अंदरि बि, पर मूंखे पंहिंजे लाइ उहो वधीक रहियो। हालांकि मां इलाही उन्हनि जे लाइ उन्हनि जो मुतालो कयो आहे, उन्हनि जी त सिन्फ़ूं कीअं जुड़ंदियूं आहिनि, ग़ज़ल वाई, पर मां पाण खे कंफर्टेबल महसूसु कयो नसरी नज़म में। सही। ऐं उनखे कॾहिं बदिलाइण जी कोशिशि बि न कई, कोशिशि बि न कई। मतिलबु मां इन में जॾहिं कंफर्टेबल आहियां ऐं मूंखे जेको चवणो आहे मां हिते चई थी ॾियां, जी, त पोइ मां इन जे लाइ वधीक इन कयो आहे। बहितरीन। नाज़रीन, अतिया दाऊद साहिबा जन मौजूद आहिनि ऐं असीं शाइरी न ॿुधूं इहे कीअं थो थी सघे, सो नंढड़ी साही था वठूं, वापसि अची थोरी घणी शाइरी त ॿुधंदासीं। भलीकार नाज़रीन, मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में तव्हांखे हिकु ॿीहर सभाबड़ो भलीकार चवे थी ऐं असां सां गॾु मौजूद आहिनि अतिया दाऊद साहिबा, जिन खां असीं हाणे शेरो शाइरी ॿुधंदासीं। पर उन खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदमि त असांजे ट्रांसमिशन जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चांहि। जी अतिया दाऊद साहिबा, तव्हां मौजूद हुजो ऐं तव्हांजी शाइरी न ॿुधूं इहो पॉसिबल न आहे, सो असीं तव्हां खां नज़म जेको तव्हां ॿुधाइणु चाहियो या ग़ज़ल एज़ इट इज़। असांजी हाणे ॻाल्हि थी आहे त मां नज़म लिखंदी आहियां। जी, नज़म लिखंदा आहियो, नसरी नज़म। हा, त असां हींअर जेको ॻाल्हायूं पिया ऐं उन में औरतुनि जे एक्टिविज़म जे हवाले खां ॻाल्हायूं पिया ऐं ख़ासि तरह सां राइटर औरतुनि जे हवाले खां, त उन में छाकाणि त मां एक्टिविस्ट बि आहियां, त मां इलाही सारनि औरतुनि जा इंटरव्यू कया जेके राइटर्स जेके लिखणु छॾे ॾींदियूं आहिनि जी पंहिंजे इन खां। त उन हवाले खां मूं हीअ पंहिंजी हिकिड़ी नज़म लिखी, हिन जो उनवान आहे आतम कथा। सरती तूं पुछी थी त मां कीअं जीवन घारियां थी, शादीअ खां पोइ लिखां छो न थी। मां फरमान बरदारीअ जे टेस्ट ट्यूब में विधल पारे जीअं मौसमुनि जी मुहताज आहियां। ॼाए ॼम खां अमड़ वफ़ा जी सुती प्यारींदी आई आहे, माठार लिबास वांगुरु वजूद सां चिहटियल आहे। ॾुखनि जो गर्मी वधण खां पोइ बि टेस्ट ट्यूब टोड़े ॿाहिरि निकिती न आहियां। मुंहिंजो घरु अहिड़ो त तिल्स्माती आहे जो पाण भुलाए मशीन बणिजी वेंदी आहियां। सॼो वहिंवार मां उन जे चपटी वॼाइण सां हलाईंदी आहियां। अंदर में झाती पाए जॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसंदी आहियां त घरु मुला धुॿिण बणिजी वेंदो आहे। कख जे सूरत में रीतुनि जे वाचूड़नि में उछलाई वई आहियां ऐं वक़्त जे क़दमनि में लेथड़ियूं पाईंदी थी रहां।
दुनिया में अखि खोलियमि त मूंखे ॿुधायो वियो समाज जंगल आहे, घर हिकु पनाह आहे, मर्द उन जो मालिक ऐं औरत उन जी किराएदार। भाड़ो हूअ वफ़ा जे सूरत में अदा कंदी आहे। मां बि रिश्तनि नातनि में पाण खे पोइ क़िस्तूं भरींदी आहियां। सरती मां लिखां इन करे नथी जो समूरा जज़्बा मेड़े सेड़े वफ़ादारी जे दॿे में बंदि करे छॾिया आहिनि। वाह। मुंहिंजी सोच, शऊर ऐं ढेर सारनि गॾु कयल किताबनि खे उॾो ई खाई रही आहे। मां पंहिंजे मुड़ुस जे इज़त ऐं अना जो सर्टिफिकेट आहियां, जंहिंखे हू हमेशह टिजोड़ीअ में बंदि रखणु चाहींदो आहे। वाह मैडम, तव्हां त इहा सॼी कहाणी ऐं सॼी सूरत पेश करे छॾी औरत जे किरदार जी, हुनजे घर हलाइण जी। बहितरीनु मैडम, ॿियो कुझु तव्हां ॿुधायो असांखे नसरीन नज़म। हिन नज़म जो उनवान आहे चादर। मुंहिंजे किरदार जी चादर सदाईं अणपूरी। जेतिरियूं अखियूं मुंहिंजे तन ते खुपियल, ओसिताईं चादर मूंखे ढके बि नथी। मुंहिंजे किरदार जी चादर सदाईं मेरी। धोई धोई हथ थकिया, जेतिरियूं ज़बानूं ओगाछिन थियूं ज़हर, उनखे धोइण लाइ ओतिरा दरिया नाहिनि मुंहिंजे देस में। वाह वाह। हिन चादर में सदाईं टुंग। मां संदूकनि में 7 संदूकनि में लिकायां त बि जिन्सी मतभेद जा बछियल कुआ टुके था वञनि। हिन चादर खे सदाईं ख़तरो। रीतुनि रस्मुनि जे कोटनि में सदाईं उन ते पहिरो, त बि मथे तां खिसकंदी थी वञे। वाह वाह। रोशन रोशन नेणनि वारी मुंहिंजी धीअ ऊंदाहीअ जे ऊन सां अहिड़ी चादर तोला बि उणिजी रही आहे, जंहिंमें पाण खे मापाइण लाइ वजूद खे वेढ़े सेढ़े मथो झुकाइणो पवंदो। जे मुंहिंजा साणा साणा हथ उहा चादर तोखे आछीनि त पेरनि हेठां लताड़े छॾिजांइ। रीतुनि रस्मुनि जा सभु जंबल ओरांगे वञिजांइ। मुंहिंजो हथु पकिड़े मूंखे बि उते वठी वञिजांइ, जिथे मां पंहिंजे मर्ज़ीअ सां ज़िंदगीअ जो भरियल साह खणां ऐं तो जहिड़ो हिकु आज़ादु टहिक ॾियां। वाह वाह, तो जहिड़ो आज़ादु टहिक ॾियां। मैडम वाह, ज़बरदस्त। ॿियो कुझु असीं ॿुधणु चाहियूं था बसि। हिन नज़म जो उनवान आहे प्रीत जा वेछा। मां हथ हथ में ॾेई जीवन में तोसां हलण थी चाहियां। मां हथ हथ में ॾेई जीवन में तोसां हलण थी चाहियां ऐं तूं नक में नाकेली विझी मूंखे घेलण थो चाहीं। मां प्यार जे नशे में सरशार पंहिंजो पाण तोखे अर्पण थी चाहियां ऐं तूं ख़ुदा बणिजी मूंखे टोड़ण ऐं जोड़ण थो चाहीं। वाह वाह। मां प्रीत जी छेड़ छमकाए तुंहिंजे मन अंगण में अमर नाच नचण थी चाहियां ऐं तूं मुंहिंजे मजबूरियुनि जो राग ॻाए ज़रूरतुनि जी डफलीअ ते कठपुतलीअ जियां नचाइण थो चाहीं। मां ख़ुशबू बणिजी शरीर तुंहिंजे में समाइण थी चाहियां ऐं तूं मूंखे खीसे में विझी हलण थो चाहीं। ऐं तुंहिंजे मुंहिंजे वेछनि ते मां रोअण थी चाहियां ऐं तूं चपटी वॼाए मूंखे खिलाइण थो चाहीं। वाह मैडम, ज़बरदस्त। चपटी वॼाए मूंखे खिलाइण थो चाहीं। हिन नज़म जो उनवान आहे बेरंग तस्वीर। मुंहिंजा महबूब, मूंखे तोसां मुहबत आहे, पर मां तुंहिंजे अंगण जो खूह बणिजणु नथी चाहियां, जेको तुंहिंजी उञ जो मुहताज हुजे। जेतिरो उन मां पाणी कढिजे त शफ़ाफ़ थिए, जे न कढिजे त ॿाड़ो थी वञे। मां ककर जियां वसणु चाहियां थी। मुंहिंजो अंदरि तोला आतो आहे, पर उहो नातो जेको भोलड़ीअ ऐं मदारीअ जे विच में हूंदो आहे, सो मां नथी चाहियां। तुंहिंजे कुर्ब जी कशिश मूंखे ॾाढो मोहे थी, पर तुंहिंजे ख़्वाहिशनि जे घाणे में चाकीअ जे ॾांद जियां फिरणु नथी चाहियां। तुंहिंजे अंगण ते भरम जे किले सां ॿधिजी वफ़ाऊं भौंकणु नथी चाहियां। लूली लंगड़ी सोच सां लाऊं लही अंधनि ॿोड़नि गूंगनि ॿारनि खे जनमु ॾियणु नथी चाहियां। मां सभु हवास रखंदड़ आहियां, सो लोचां थी ऐं सोचां थी। बुख ॾुख ऐं ख़ौफ़ मौत जा पाछोला बणिजी मुंहिंजे रत में रांदि पिया कनि ऐं तूं मुंहिंजे अखियुनि में हया ॾिसणु थो चाहीं। ॿाहिरि जे दर्द जा बभड़ पिया ॿरनि, सा लहस त मूंखे बि लॻी आहे ऐं तूं मुंहिंजे चहिरे खे गुलाब जियां टिड़ियल ॾिसणु थो चाहीं। मां तुंहिंजे ख़्यालनि जे कैनवास ते ठाहियल का तस्वीर त न आहियां,
जंहिंमें पंहिंजे मर्ज़ीअ सां रंग भरींदो रही भरींदो रही हा ऐं मां तुंहिंजे कथियल फ्रेम मां ॿाहिरि निकिरी न सघां, ॼाणा थी तोखां सवा मां कुझु न आहियां, मूंखां सवा तूं बि कुझु न आहीं, मुहबत जो माॻ माणण लाइ अचु त हिक ॿिए लाइ आइनूं बणिजी वञूं, मुंहिंजे वारनि में आङिरियूं फेरींदे मूंसां चंड मुतलिक़ न ॻाल्हाए, मुंहिंजा महबूब मूंसां उहे ॻाल्हियूं कर जेके दोस्तनि सां कंदो आहीं। वाह मैडम अतिया दाऊद साहिबा, बहितरीन शायरी। अच्छा, ये मूंखे लाइन एॾी पसंदि आई त मां तोखां सवा कुझु न आहियां पर तूं बि मूंखां सवा कुझु न आहीं। इहो जेको तूं बि मूंखां सवा कुझु न आहीं, इहो एलिमेंट असां वटि अॼु ॾींहं ताईं न मौजूदु आहे। ऐं जीअं असीं औरतुनि जी ॻाल्हि कई, जीअं त सिंधी अदबी शाख जी ॻाल्हि कई, अहिड़ियूं केतिरियूं शाखूं कमेटियूं ठहनि उते औरतुनि जो हुजणु, मैडम तव्हां छा सम्झो पिया त केतिरो ज़रूरी आहे, ख़ासि करे असांजे सिंधी मुआशिरे में? असल में उन जी ज़रूरत इन करे बि तमामु घणी वधीक आहे जो औरतुनि खे हिकिड़ी इंस्पायरेशन खपे थी, हर औरत खे खपे थी, ईअं न आहे त नौजवान छोकिरियुनि खे, यानी सीनियर अदीबाउनि खे बि खपे थी। जॾहिं असां विहूं था, ॿुधूं था, ॻाल्हायूं था उन माहौल में त असां उन सॼी शइ खां कटिजूं था। त इन जे करे ऐं जेको असां वटि गॾियल गॾिजाणियूं आहिनि, असां उहे बि शरीक था, उन्हनि में बि शरीक थियूं था। पर जेको असां अलॻि मिली ॻाल्हायूं था उन में असां पंहिंजा टाइम, पंहिंजूं सभु शयूं पंहिंजी सहूलियत जे मुताबिक़ मुक़ररु कयूं था। त हाणे जॾहिं हिते कराचीअ में इहा ॿीहर संगत जी गॾिजाणी शुरू थी जी त सिंधी समाज में हिकिड़ो हलचल मची वई। पर हाणे जंहिं महफ़िल में फ़हमीदा हुसैन उनजो हिसो बणिजे थी, अनीसा रहमान हिसो बणिजे थी, छा इहे मतिलबु को परदे वारियूं मायूं त कोन्हनि जेको जेके ॿाहिरि ॿियनि में न वञी सघनि, या उन में जेकॾहिं सहर इमदाद उनजो हिसो बणिजे थी, या चए थी नूरुल हुदा शाह, बहितरीन। उन में केतिरा दफ़ा पाण आई आहे ऐं उन महफ़िल में जेको तनक़ीदी निशिस्तुनि में शिरकत कई आहे। त असांजे सिंधी जेको काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन शदीद मुखालफ़त कई आहे, त उन्हनि जो कमु कहिड़ो आहे, मतिलबु हू फ़ैसिलो छो था कनि असांजे बारे में त औरतुनि खे अलॻि थियणो आहे न थियणो आहे। इहो फ़ैसिलो त औरतूं पाण कंदियूं, ऐं औरतुनि पाण फ़ैसिलो कयो आहे त हुननि खे छा मसइलो थींदो आहे जॾहिं हू इन ॻाल्हि जे लाइ कंदा आहिनि त न हिननि खे इहो न करणु खपे, हिननि खे हीअ करणु खपे, हू अञा बि सम्झनि था त हू असांजी अॻुवाणी कंदा। त इहो हिकिड़ो मतिलबु सोचण जी ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ी मतिलबु निंदण जोगी ॻाल्हि आहे। त असां इन ॻाल्हि जी ज़रूरत महसूसु कयूं था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुंहिंजो तालिक़ वुमेन एक्शन फोरम सां आहे, ऐं उहा 1981 खां वठी कमु करे थी, ऐं उन में सभु मेंबर औरतूं हूंदियूं आहिनि। उहा कॾहिं बि पंहिंजे मर्द जेको आहे मेंबर, मर्द खे मेंबर न कंदी आहे। असां को मर्दनि जे ख़िलाफ़ु न आहियूं, असां सभु रोशन ख़्याल ऐं लेफ्ट जी सोच सां तालिक़ रखंदड़ सभु मायूं आहियूं। त इहो आहे त इहा हिते ज़रूरत आहे, ऐं इहा मग़रिब में बि आहिनि। मग़रिब जे वक़्तु उते बि जेको आहे न औरतुनि जूं अलॻि तनज़ीमूं आहिनि ऐं उहे अलॻि कमु कनि थियूं। त इहा ज़रूरत आहे, इन खे अॻियां वधाइणु खपे, इन खे निंदणु न खपे। ऐं इन जो मतिलबु इहो न आहे त असां मर्दनि सां नथा वेहूं या मर्दनि सां नथा कयूं। इलाही सारनि 99 प्लेटफॉर्मनि ते असां उन्हनि सां गॾु बि आहियूं। त जेकॾहिं हिकिड़ो ॿ प्लेटफॉर्म असांजो अलॻि आहे त हुननि खे इन ॻाल्हि ते तकलीफ़ न हुजणु खपे, साफ़ लफ़्ज़ इहे आहिनि त तकलीफ़ न हुजणु खपे। ऐं औरतूं हर प्लेटफॉर्म ते पंहिंजे पाण खे मञराईंदियूं आयूं आहिनि ऐं अॼु बि मञराइनि पियूं। जीअं असीं खोड़ साॼो अॼु ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि मां साबित थिए पियो त औरत जेको चाहे हद में रही करे सघे थी, छो त असांखे पंहिंजो हदूं ख़बर आहिनि। सो कंहिंखे ॿुधाइण जी आई थिंक ज़रूरत न आहे मैडम। हद बि छा जी, मतिलबु कहिड़ी हद, मतिलबु ज़ाहिर आहे हिकिड़ी जेका हिकिड़ी इंसान जी हद आहे उहा जेका मर्द जी हद आहे, जेका औरत जी हद आहे, यानी मुहज़ब पणो। ॿी का हद औरतुनि लाइ अलॻि का हद, उनखे मां नथी मञां। त हीअ जेको इहा हद आहे जेका मर्दनि खे बि न पार करणु खपे, न को औरतुनि खे, उहा आहे मुहज़ब पणो। बहितरीन तव्हां डिफाइन कयो। अतिया दाऊद साहिबा, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे अॼु सुठो लॻो हूंदो असां सां कचहरी करे असांजे प्रोग्राम में अची। तव्हांजी ऐं ख़ुशी थी इलाही तव्हां सां मिली। महिरबानी तव्हांजी। ऐं आख़िर में तव्हां खां मैसेज ज़रूरु वठंदासीं। छा चवंदा, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा सभिनी खे? हिन वक़्तु त मुंहिंजे ज़हन ते ऐं दिमाग़ ते इहो ई आहे, ऐं सिंधी अदबी संगत जूं चूंडूं, त उन में मां इहो चवंदसि त सही माण्हुनि खे ज़रूरु तव्हां कयो ऐं आबदा गांगरो खे सपोर्ट कयां थी मां, ऐं आबदा गांगरो खे वोट ॾियो। ऐं जेकॾहिं इहो हिकिड़ो पहिरियों क़दमु आहे औरतुनि जो इन तरह सां एॾी सरगर्मीअ सां अॻियां वञणु, ऐं उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं आबदा जहिड़ियूं छोकिरियूं ऐं एतिरो ज़्यादा महिनत कनि थियूं त मां इन ॻाल्हि जो ख़्वाबु ॾिसां थी त सिंधी अदबी संगत जी जनरल सेक्रेटरी
औरत थी सघे थी। बहितरीनु आहे, असां जूं बि अनेक तमन्नाऊं अदिया दा घांगरो सां गॾु आहिनि। थैंक यू सो मच अतिया दाऊद महिरबानी साहिबा, सबा। तव्हां असांखे क़ीमती पंहिंजो टाइम ॾिनो, आवाज़ टीवी ते तव्हां आया, हिकु भेरो ॿीहर तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, उमेदु कयां थी त अॼोकियूं ॻाल्हियूं तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदियूं। औरत खे औरत जी सपोर्ट करणु खपे, ॿिया त बाद में, पर पहिरीं औरतूं पाण में इकठियूं थियनि ऐं हिकु मुतहद थी करे तंज़ीम ठाहिनि थियूं, या वरी घर हलाइनि थियूं, या वरी कुझु बि, पर औरत खे अगरि सपोर्ट कंदी त इन सां बि असांजो मुआशिरो तमामु घणो बहितर थी सघे थो। सो ॾींदा सबा अबड़ो खे इजाज़त ॾेई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते, तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।